ब्रेकिंग न्यूज़ अवासा कोडेची मां शेयर कंदासीं। कोडेची वैसा भमरा बिरादरी जी विंदुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल जवान अस्पताल में दमड़ी चुको आहे। ॻोठ हुसैन बख्श भमरो में गुज़िरियल माल जे भेलता ॿिन्ही धुरनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो। अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट नसंदे नौजवान इक़्तिदार भमरो दमड़ी चुको आहे। ख़बर अवासा कोडेची मां शेयर कई पिया। कोडेची वैसा भमरा बिरादरी जी विंदुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल जवान अस्पताल में दमड़ी चुको आहे। ॻोठ हुसैन बख्श भमरो में गुज़िरियल माल जी भेलता ॿिन्ही धुरनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोडेची मां तफ़सील मालूम कंदासीं हसन रज़ा भमरो खां। जी हसन रज़ा, आगाह कजो। तव्हांखे ॿुधाईंदो त कोडी जी भरिसां ॻोठ हुसैन बख्श भमरो में गुज़िरियल ॾींहुं भमरा बिरादरी जे 2 ग्रुपनि में झेड़ो थी पियो हुयो, जंहिंजो जेको आहे हिकु ज़ख़्मी थियल नौजवान 29 साल अख़्तियार भमरो ज़ख़्मनि जा सूर नसंदे ख़ैरपुर अस्पताल में ज़ेर इलाज हुयो। उहो अॼु फोत थी वियो आहे, जंहिंखे जेको पोस्टमार्टम लाइ कोड जी तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पोस्टमार्टम बाद जेको आहे सो लाश जेको आहे सो वारसनि हवाले कयो आहे, जॾहिं त नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। जी महिरबानी हसन रज़ा तफ़सील ॾियण जे लाइ।